दुआ में याद रखिए। दूसरा क्या बहुत हाँ इन्हें कुछ हाँ ठीक बोलते ऑपरेशन क्या तकरीबन 112 थी 112 मरीज़ ऑपरेशन थिया न उन में जेका मरीज़नि जी घणाई आहे उहा अखि जे फुले वारनि जी आहे या धुंध वारनि जी आहे कहिड़ी आहे टोटल खुले आ रही ऑपरेशन लेंस टोटल मन फुले वारनि जी आहे हिते अस्पताल में ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं पिया तव्हां ॾियो मरीज़नि खे सब सहूलतूं दवाऊं सब कुछ है ऑपरेशन दवाऊं फ्री ड्रग्स फ्री सब कुछ फ्री है ऐं अगरि कंहिंजो नज़र घटि आहे त धुंध आहे त उनकी सफाई भी है उन सफ़ाई बि ॾिए या उनखे चश्मो वग़ैरह कान बि मिले अच्छा उनखे ॾियो पिया चश्मा बि ॾियो लेंस बि लॻायो पियासीं थैंक यू सेवा जी महिरबानी ऐं माना अॼु केतिरा तव्हां ऑपरेशन कंदव अच्छा कल्ह 100 घणा माण्हू निकिता कल्ह 112 माण्हू निकिता वॾी महिरबानी असीं तव्हांजी घणी टीम आहे घणा डॉक्टर ऑपरेशन में 2 डॉक्टर अथव ऑपरेशन में वॾी महिरबानी साईं तव्हांजी नाज़रीन असीं हिन वक़्तु रूरल हेल्थ सेंटर भिटशा में मौजूदु आहियूं जिते 2 रोज़ कैंप फ्री कैंप लगी है चेयरमैन ज़िला चेयरमैन मखदूम अहमद जमा साईं जिन जे मार्फत सां ये कैंप 2 रोज़ लगी है भिटशा में हिते डॉक्टर साहब या तव्हां व्यूज़ ॿुधा त कल्ह 112 मरीज़नि जा ऑपरेशन थिया न ऐं हींअर जेको 100 मरीज़नि जा ऑपरेशन जारी आहिनि जिन खे दवाऊं लेंस ऐं जिन जे अखियुनि में धुंध आहे उन जे अखियुनि जी सफ़ाई थिए पई ऐं जिन जा नज़र कमज़ोर आहे उन्हनि खे चश्मा बि ॾिना पिया वञनि रिकवरी रूम आहे ये ऑपरेशन रूम आहे जेको असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया असां हिन वक़्तु फ्री कैंप 2 रोज़ जी जेका भिटशा में लॻी आहे उन में मौजूदु आहियूं ऐं हिते जी तव्हांखे सूरत हाल असीं ॾेखारियूं पिया त ही 2 रोज़ जी अखियुनि जी फ्री अस्पताल में कैंप लगी है रूरल हेल्थ सेंटर भिटशा में ही कैंप है ऐं हिते डॉक्टरनि सां जॾहिं मिलियासीं त डॉक्टरनि ॿुधायो त कल्ह जेके मरीज़ हुआ 112 माण्हुनि जा ऑपरेशन थिया आहिनि ऐं इन में कुझु सफ़ाई जा मरीज़ हुआ कुझु ऑपरेशन जा मरीज़ हुआ ऐं अॼु बि जेको सो ऑपरेशन जारी आहिनि ही ज़िला चेयरमैन मखदूम अहमद जमा जे तरफ़ां 2 रोज़ जी फ्री कैंप है जेका असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया अस्सलाम वालेकुम साईं तव्हांजे अखि में फुल आहे या धुंध आहे धुंध आहे अच्छा तव्हांखे नंबर मिलियो आहे टोकन मिलियो ऑपरेशन जे लाइ साईं किथां खां आया आहियो पीर झंडे खां तव्हां आया आहियो सही नालो छा अथव बुआ गुलाब ज़ाति जो शर तव्हां हिते अखि जे ऑपरेशन जे लाइ हिते पहुता आहियो ठीकु आहे तव्हांजो नंबर लॻो पियो आहे ऐं थोरी देरि में लॻंदो खां आया आहियो बुआ हाला खां आया आहियो अखि जे ऑपरेशन कराईंदो अच्छा केरु आहियो बागड़ी नालो छा अथई यारो माना तुंहिंजो नंबर लॻो पिया थोरी देरि में तुंहिंजो ऑपरेशन थींदो ठीकु आहे बाबा तुंहिंजो नालो छा आहे अली मोहम्मद केरु आहीं बाबा मला किथे जो आहीं बाबा भिटशा जो आहीं अखि जो ऑपरेशन थो कराराई नंबर लॻी वियो आहे ठीकु आहे बाबा महिरबानी बाबा तव्हांजो नालो छा आहे शहबाज पाण केरु आहियो लाशारी किथां खां आया आहियो भिटशा मां ऐं तव्हां अखि जो ऑपरेशन था करारायो सफ़ाई था करारायो नंबर तव्हांजो लॻी वियो आहे ठीकु आहे जो छा आहे नालो छा अथई बाबा दिलावर किथां खां आयो आहीं वसीम मुराद तां आयो आहीं अखि जो ऑपरेशन थो कराराई या त अखि जी सफ़ाई थो कराराई अखि में फुलो त कोन अथई अखि जी सफ़ाई था करारायो नंबर तव्हांजो लॻी वियो आहे नंबर लॻी वियो आहे ठीकु आहे बाबा